असांखे ज़ोरी चवनि था पाकिस्तानी क़ौम पाकिस्तानी क़ौम पाकिस्तानी क़ौम नाहे त सिंध जो माण्हू ॿ कम थो करे। सुठनि कमनि लाइ डिप्टी कमिश्नर आहे। अबा डिप्टी कमिश्नर रईस फलाणो ख़ान डोमिसाइल ठाहे ॾींदो, PRC ॾींदो, प्रोजेक्ट ॾींदो, फंड ॾींदो, बजट ॾींदो, ऐं चाचो गुल्लू पटे वालो वेठो आहे, उनखे घिंटे हणबी, चाचा गुल्लू पाणी खणी अच। हाँ सिंध जो पढ़ियल लिखियल क्लास, सिंध जो मिडिल क्लास, सिंध जो ब्यूरोक्रेट चवे थो त फोटू कढाईंदासीं, शादीअ में दावत ॾींदासीं, वोट ॾींदासीं, मानी खाईंदासीं, व्हाट्सएप ग्रुप में तारीफ़ूं कंदासीं, वॾेरनि जूं, करप्ट रूलिंग क्लास जूं, MNAs जूं, MPs जूं, सेनेटर्स जूं, नाज़िम जूं, ऐं सिंध ते मुश्किल ईंदी त घंटी हणी चइबो चाचा गुल्लू, अयाज़ पलीजा, कादिर मक्सी, जलाल महमूद शाह वञी ड्यूटी करे अञा किथे आहीं, अञा जुलूस छो कोन कढियो अथई, अञा कोन पहुतो, ऐं किथे आहे क़ौम परस्त, किथे आहिनि क़ौम परस्त? सॼो ॾींहुं तलवार असां ते लटकियल ऐं कमु वञी हुननि जो कबो, गीसी हुननि जी कबी। तंहिंजे करे असीं उहे माण्हू आहियूं। रसूल बख्श पली जो, अयाज़ पली खे छॾियो, कादिर मक्सी खे बि छॾियो, जलाल शाह खे बि छॾियो, लाल जरवार खे बि, सभिनी खे छॾियो, सनान खे छॾियो, भला GM सैयद, किताब, पैगाम लतीफ़, शाइरियूं, सिंध यूनिवर्सिटी, रिसर्च, बज़्म सूफ़िया सिंध, सिंध मुतहदा मुआज़, उनजे साम्हूं मलक सिकंदर खे खटराए छॾियूं। मूं खटरायो हुजा, ऐं त होसी कोन तॾहिं। रसूल बख्श पली जे साम्हूं बाबू गुलाम हुसैन खे वोट ॾिनो, उन में हिन जनरेशन अयाज़ लतीफ़ पली जो ॾोह आहे। तव्हां चओ था अॻे पार्टियूं, हींअर सवाल तव्हां पुछो लाल जरवार खां, अॻे पार्टियूं, बाबा अॻे पार्टियूं हुयूं, तॾहिं बि सिंध जे माण्हुनि 52,000 वोट ॾिना बाबू गुलाम हुसैन खे, 9,000 वोट ॾिनो रसूल बख्श पली खे। जेको कोट लखपत जो फाते हो, जंहिंजे अखियुनि जो सोझरो ते वियो कोट लखपत में, जेको सॼे सिंध जे दीवारुनि ते रसूल बख्श पली जे अखियुनि जो इलाजु करायो, यूसुफ लगारी खे हाराए छॾियूं, जाम साकी खे हाराए छॾियूं, हिते जेके वेठा आहियूं असां सभिनी खे हाराए छॾियूं। तंहिंजे करे सवाल असां खां बि थियणु खपे। पर मारवी चयो आहे त लिंगड़ियारी लूह में जिनी लाइ थियासि, तिनी तां तिर जेतिरो पलक न पुछियासि, झरो कन झोरियो हियो कोठिन आऊं कुठियासि, मारुनि मुंझ मुयासि, न त माड़िन मारियसि कीन की। मूंखे मुंहिंजे मारुनि जे मूंझ मारे छॾियो आहे। हाणे पाण चवंदासीं उन्हनि मारनि जी मूंझ खे असीं महिनत छो कोन था कयूं? इंटेलेक्चुअल्स, अदीब, सहाफ़ी, जेकॾहिं आम आदमी पार्टी पैदा थिए थी इंडिया में त उते अरुंधति राय बि आहे, उते मेधा पाठेकर बि आहे। फ्रांस में जॾहिं जंग लॻे थी त फ्रांस जे हुकुमरान जे ख़िलाफ़ ज़ॉन पॉल सार्तर उथी खड़ो थो थिए। सिंध में कहिड़ो अदीब शाइर दानिश्वर आहे, सिंध जो अदीब चवंदो अयाज़ पली जा तूं बि चङो आहीं, कमु निसार खोड़े बि भलो कयो आहे, मुराद अली शाह बि ज़बरदस्त NICVD ठाही आहे, कादिर मक्सी बि भलो आहे, जलाल शाह बि ज़बरदस्त कमु कयो, फलाणे बि ही कयो, मासी वराई केॾी महिल पंहिंजी केॾी महिल पराई, अंधी जहिड़ी पेके तड़ी साहुरे। तंहिंजे करे इहा जेका अटकल ऐं ठगी आहे, तूं बि चङो आहीं, आउं बि चङो आहियां, हीउ बि चङो आहे, हू बि चङो आहे, ऐं जरह रुगो क़ौम पर हिते विहारियो न, हिते असां वेठा आहियो, हिते विहारियो 5 MNA पीपल्स पार्टी जा, उन्हनि खां वही सवाल पुछो, चओ तो ही छो कोन कयो? फलाणा MNA लाड़कण जा तूं टपड़ खाई में सॼी बजट, फलाणा थरपार कर जा MNA तो कोल विकिणी छॾियो, तो एंग्रो जे ज़रिए ठगी करे सॼा टपड़ विकिणी छॾिया, फलाणा तूं वेठो आहीं बदीन जो, तूं तुंहिंजो पेट्रोल खाए में, तुंहिंजा पैसा ॾेई छॾिया रॉयल्टी जा, फलाणा दादू तो केन शाह ऐं मेड़ बोड़े ईंदा ई कोन, भॼी वेंदा, पंहिंजो ॿियो नुमाइंदो मोकिलींदा। असीं त वेठा आहियूं, असीं त वेही जवाब पिया ॾियूं। इन करे जो असीं पाण खे आंसरेबल सम्झूं था। हिते नेशन स्टेट जो कॉन्सेप्ट किथे आहे? असीं नेशन स्टेट किथे आहियूं? असांखे ज़ोरी चवनि था पाकिस्तानी क़ौम पाकिस्तानी क़ौम पाकिस्तानी क़ौम नाहे। हिन मुल्क में 4 क़ौमूं आहिनि, सिंधी अलॻि क़ौम आहे, पंजाबी अलॻि क़ौम आहे, बलोच अलॻि क़ौम आहे, पख्तून अलॻि क़ौम आहे। हीउ मुसलत थियल हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे। उन मुसलत थियल कॉन्सेप्ट में सभु ॿियनि जा ॾोह कनि, असांजूं कोताहियूं आहिनि, असां में कोताहियूं आहिनि। कहिड़ियूं? त हिकिड़ो त सिंध जे क़ौम परस्तनि जी वॾी तवानाई वई हिक ॿिए ते हमले आवर थियण में। पलीअ साहब जा GM सैयद ते किताब, GM सैयद साहब जा पलीअ साहब ते, जाम साकी जा पलीअ साहब ते, पलीअ साहबरनि जा जाम साकी, डेंडड़ा, क़ौम परस्त, अवामी तहरीक वारा, हू मुहाजिरनि जा एजेंट आहिनि, हू पंजाबी साम्राज, पंजाब जा एजेंट आहिनि। हिक ॿिए ते हमले में तवानाई हली वई ऐं पीपल्स पार्टी इंजॉय कंदी रही। पीपल्स पार्टी ॾिठो ई भले हिक ॿिए जे पोयां लॻा अचनि, उहा हींअर बि ख़ुशि थी थिए। जॾहिं असीं हिक ॿिए जे हमले आवर था थियूं ऐं हिक ॿिए ते तबरा था कयूं, पीपल्स पार्टी ख़ुशि थी थिए। कीप दम बिज़ी, भले लॻा पिया हुजनि। पीपल्स पार्टी ऐं वफ़ाक़, इमरान, नवाज़, पीपल्स पार्टी सभु हिकु शइ आहिनि, उहे सभु ख़ुशि था थियनि, एस्टेब्लिशमेंट ख़ुशि थी थिए, भले हिक ॿिए ते हमले आवर थियो। हिकिड़ो इन में एनर्जी वेस्ट थी। ॿियो छा में एनर्जी वेस्ट थी?
जो क़ौम परस्ती जो कॉन्सेप्ट बनायो वियो त ॾोहारी, क्राइम, भत्तो, ॾोह, उन में कुझु सचाई हूंदी, कुझु उन ते मुसलत कई वई। नतीजे में तासिर इहो जड़ियो त क़ौम परस्त जेके आहिनि तुंहिंजी ट्रांसपेरेंट अर्निंग कान्हे, उन्हनि जी कमाईअ जा ज़रिया कहिड़ा आहिनि, पैसा किथां आया, गुज़र छा आहे, ऑफिसूं, दबदबा, गाॾियूं, पैसा किथां था अचनि, उहे शफ़ाफ़ न थिया। पर उनखां 100 वधीक हज़ारूं करप्ट हुकुमरान आहिनि, उन्हनि खां सवाल कोन थो थिए। फेराए गिराए सवाल थींदो क़ौम परस्त खां, असां रवाज पाण विधो, असां सभिनी हिक ॿिए ते हमला कया।